कदम कदम दोस्त पोइते सुरी वजो अगते अचो जी ताजी मर्जी असां हिक ॿिए सां बदल आहियूं। अल्लाह अवां जो इहो सुरण क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दिल जी मोहब्बत सां दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 17 रजबुल मुरज्जब 1443 हिजरी जामिया अरबिया दारुल फयूज कादरिया जे ज़ेरे एहतमाम आलिम बामल हजरत मौलाना साईं अब्दुल्ला कलोड़ो साहब जी सरपरस्ती में उन जे ज़ेरे इंतजाम मुनक़िद कयल हिन कॉन्फ्रेंस में शरीक आहियूं। पिंडाल जे हिकड़े पासे खां मस्जिद आ, पिंडाल जे ॿिए पासे खां मदरसो आ, विच में तव्हां असीं वेठा हूं। स्टेज जो सिंगार ऐं मेहमान ख़ास चो क़ुरान शरीफ आ। असीं मौलवी जलसे वारा हिक ॿिए खे मेहमान ख़ुसूसी कोठींदा आहियूं, थोरो हिक ॿिए खे भाण ॾींदा आहियूं, पर असल जेका हिन जलसनि जे अंदर वॾी हस्ती आहे, जंहिंजे करे मदरसा, जंहिंजे करे मस्जिदूं, जंहिंजे करे जलसा, उहा सभु चओ क़ुरान मजीद आहे। चओ सही।
कुरान मजीद जे इल्म ऐं तालीम जी अज दुनिया के समूरन इंसानन के जरूरत है। दुनिया के समूरन कानूनन निजामन ऐं दुनवी तालीमुन मां माण्हू ना उम्मीद बलक बेजार आहिस्ता आहिस्ता अड़ी सूरत हाल अंग्रेजी स्कूलन यूनिवर्सिटिन तालीमी इदारन में बाह जे सूरत में भड़की रही है, जंहिंमें न्याणियों इन अजाब जे लपेट में यानी हया शर्म लज गैरत ये सब शयूं खतरे में हिन मल जे कदे का इज्जत हया गैरत ईमान वारी का तालीम इल्म आहे तो समूरा जो कुरान मजीद वारो। अल्हम्दुलिल्लाह बलक सुम्मा अल्हम्दुलिल्लाह वडिन मुश्किलातुन के बावजूद वडिन रुकावटुन के बावजूद इन कुरान जो इल्म ऐं तालीम दुनिया में वधी रही है। खुश आयो ना चो सही। हाँ तवा के अल्लाह बरकत करे। अवां जा बर पिया अवां जे कणक जा दाणा अवां जे अटे जी लप अवां जी खंड पती अवां जे गेह जो दबो जेको मदरसे में पहुचे दो वो तवी पंहिंजे अखियुनि सां साल में नतीजो ॾिसी करे ऐं दिल में खुश थींदा कयो त ॾियणु घणो घुर्जे हा पर जेको थोरो ॾिनो आहे उन जो भी अल्लाह पाक नतीजो बेहतर ॾिनो आहे। खुश आयो ना तव्हांजो खुश रहण भी ईमान जी निशानी आहे। जो पिरिन सा या कर पिरिन की पचार इन्हनि बिनी को धार कातिर कंहिंखे न करे हुज्जत आलिम पर जे नाहे अल मरु मन अहब जेकर इन्हनि आलिमन सां तुंहिंजो ताल्लुक आहे त बि क़यामत में रब तोखे आलिमन सां गॾु उथारे। कुरान तो फरमाए हिकिड़ो उहो ॾींहुं ईंदो जॾहिं इंसान पंहिंजा हथ खाईंदा पंहिंजे हथनि में चक विझंदा उहे इंसान जण दुनिया में पाण ते भी जुल्म कयो पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि ते भी जुल्म कयो एड़ो माहौल एड़ी तरबियत एड़नि इदारनि में मोकिलियो जंहिंजे करे उन्हनि जो अखलाक भी तबाह थियो जंहिंजे करे उन्हनि जो हया भी मोकिलाए वियो जंहिंजे करे उन्हनि मां गैरत जो ख़ैन भी हलियो वियो। फरमायो यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदई यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला। एड़ा आलम स्टेज ते वेठा आहिनि जो मूंखे ॻाल्हाईंदे हया पियो अचे पर मां कुझु कुझु पंहिंजे दिल ते थोड़ो हथ रखंदे वाइज़ जहिड़ी पाण में सग पैदा करण जे लाइ कुझु ॻाल्हियूं अवां जे साम्हूं उहे अर्ज़ु कया जेको हिन जलसे जो उन्वान मदरसे ऐं तव्हां जो कदम कदम भी सजाओ थे हिन कुरान में तो रब चवे त अहिड़ा ज़ालिम क़यामत में पंहिंजा हथ खाईंदा। उलमा त ज़ालिम केतिरियूं शयूं लिखियूं आहिनि ना इंसाफी करे इहो भी ज़ालिम आहे कंहिंजो हक़ खाए इहो भी ज़ालिम आहे ये सब इन में हिल पर ही वॾो ज़ालिम आहे जेको पंहिंजे माहौल पंहिंजे घर पंहिंजे औलाद के तबाह पियो करे। अॼु असां जलसन में वञूं पिया तव्हांखे मालूमात मुखों घणी आहे शीशे वारी मोबाइल कान्हे 11 बजे 10:30 बजे कहीं चयो त राशिद महमूद साहब जे लाइ रात रस्ते में का नाखुशगवार वाक़ियो पेश आयो माण्हुनि खे ख़बर सवेर ई
पर असां जड़न टोटन मुल्लन के खबर को नहीं। मां इन जे करे अर्ज कयो तो जन जन वटि ये शीशा थमियन उन्हन के असां का खबर वधी कहे। पर जेका जांच जलसन में गोठन में हालात ए मामलात सामू अचन पिया मां उहे कुछ अवां जे सामू अर्ज पियो कया त अज इहा हालत भी आहे जो एक जलसे में एक पोड़ो अशी डाड़ी सां उथी बीठो मां तो उन जे दिलेरीअ के सलाम कंदो आ जे उथी करे कई डोह जी निशानदही कई वो डोह एडो खतरनाक आ जो मां उनके खणी वाज़ो नथो कया। पर खत पंहिंजी जगह ते उन माण्हू उथी करे निशानदही कई त ही जेको डोह आ इहो असांजे ॻोठ में आम आ। पर मता तव्हां समझी भी वञो ये पानी पीअण आम आ त ये शराब आम आ। हाणे जॾहिं शराब ईंदो त ज़िना उन सां गॾियल आहे। शादीअ में होटलन ते पर चवे पियो जे करे कुरान ते हथ रखरायो तो मां हथ रखी करे चवां त असांजे ॻोठ में मर्दन को वधीक शराब मायूं पियूं पीअनि। मौलाना कारी नेक मोहम्मद साहब साईं इमदादुल्लाह साईं वेठा आहिनि वॾा वॾा आलिम हे त शुक्र कयो जो आलिमन संभारियो आहे कम खे। हाँ चंदो वठण मदरसा हलाइण जलसो करण को मामूली कम कोने। हे जाडे वियाह हुंदा न कुछ वठण उन्हनि खे ख़बर हुंदी त माण्हू कीअं था ॾियनि पिया। एॾिन रुकावटुनि में जलसा करण मदरसा हलाइण इहो उलमा जे जुर्रियत के सलाम आहे। न हुजनि त हिन महिल हालात बिगड़ल हुजे। पर ही उतां जी हालात आए जाते माहौल कुछ आजाद हुन अल्लाह तो असां के पनाह में रखे। मुझे हलंदे वाइज में कई शहर जे मस्जिद में एकड़ो हमरा टपी आयो छड़ी गोद बदल शामे टपी आयो मस्जिद में वाइज हो ऐं पाण वाइज पियो कया जी दर टपियो न सही लफ्ज़ ते जेके कढियई उहे त अणावा। बहरहाल कुछ नौजवान उठा मां चयो बाबा हिन खे वठो सुञाणो स्थान अचे। हा मां जो बिस्मिल्लाह करे वठी घर जो दर टपाए मालिकन के ॾेई चो हे त शुक्र जो मस्जिद में टपी आयो आहे। अल्लाह न करे कंहिंजे घर में टपे आ ठुश मालिक ढकुई कोणन सां दलाए केड़े नियत सां सो भी न चोलो न अंगोशो ए पंहिंजो न गंजी न सदरी चढ़ो गोड पातला ये तो वारदात में चिटो मुजरमा। हाँ तव्हां ॿुधायो हिकु त थी इहा ॻाल्हि बे नंबर ते सुबुह जो उन माण्हू ॻाल्हायो मूंसां मौलवी गुलाम मुस्तफा बुरड़े सां ॻाल्हाइणो आहे। असांखे वरी पंहिंजा ख्याल ख्वाब त कंहिंजो जलसो आहे को न पुॻो आहे त पुॼूं मुआ गुआ घाटे टोड़ हवा ॾे ख़बर चईसे राति तव्हां फलानी जगह ते वाइज ॿियो मां चयो हा चईसे हिकिड़ो माण्हू टपी आयो मां चयो बिल्कुलु चईसे उहो मां आहियां फलानी क़ौम जो आहे फलाणो नालो आहे तव्हांखे शाबस आहे मूंखे माण्हू मारे विझंदा राति। हाणे मूंखे ख़बर पई मूंखे सॼे घर जे बातिन पाड़े ओड़े जेके थुका आयूं आहिनि थुका जिस्म तो लहन कोन थियूं। मां 5 दफ़ा मस्जिद में घीसी कई आहे टांकिन खां वठी मेरा बतई तव्हां माफ़ कयो मां जो मां त राति माफ़ कयो मां तू खबर दे चईसे बस तोबा उहा कई आहे जो रब कबूल करे वरी आउं शराब न पीअंदुमि। ऐं वाकई उन माण्हू सच्ची तोबा करे छॾी शराब त छॾियईं पर ॾाढी मुखों बि वॾी अथसि उन ई मस्जिद जो बांगो आहे। इते मुल्क पहुतो आहे साईं हिन जी वारो वारी आहे माण्हुनि जी त छोकिरियूं बि पढ़नि छोकिरा बि पढ़नि दुबई भी वञनि लंडन भी वञनि हेॾे होॾे मुल्क जा चक्कर बि ॾियनि
वडी का तालीम डिग्री वठी चन पो वडी नौकरी वठन पो माल ई गिलिया पो होटल ते प्लाट बंगला फ्लैटा पेट्रोल पंप सीएनजी फ्लोर मिल शुगर मिल ये सजो मुल्क मुझे खीसे में हुजे पो या ना आमदनी काडो थी किए थी छा थियो छा न थियो बस कम्बा पैसे सा पर कुरान थो चवे तो पंहिंजे पाण के तबाही को बचायो औलाद के भी बचायो जैसी मुलन जो तालुका मौलविन जो असा ये मयारा ये टोका ये मस्किरियूं ये ताना सब सही छजाइन हाने जको वणई चो असा हे कम कोन छडींदा गाल खत्म आ मुके याद जा मां एकरे माण्हू के फोन कई जरी पहिरियों मौलाना लॉकडाउन लगो मारो चांवर खपिया ने मदरसे में दिनई भी सही नौकरी भी सही पर उन माल जवाब केड़ो दिनई फोन ते जैसे ही बटरे ब्याबी पिनण वाला आया है ना लफ्ज गौरव आए कि न असाई देखो मत एडो गौरव लफ्ज बोकिले भी सही पर लफ्ज ये लफ्ज नाइन आए जरे गट गोली पर असा भी स्टील जी दीवार ये गोलियों पोइते मोटंदियूं बाकी हेडे न वेंदी हाँ सही छा गुजो है ए रोड ई पे हुंदो साईं अब्दुल्ला कलोड़े साहब हित जो मरकज बाग दीन जो कायम कयो आ वो तवा दे सामू आ अल्लाह बरन में बहर करे छड्या तवा राजी आयो ना हिकड़ो जसमा जा भली ₹1 भी न दे ₹5 भी न दे पर राजी रह जाए खुश हो जाए तो कुरान वा मदरसो वा मस्जिद आ जलसो वा इन में खुश रहंदे तभी अल्लाह तो के सजनन जे कतार में दाखिल पर जो वाश टेड़ी ना और डांद जेडा तारा कई तो मुला शो गड थिया बोर्ड प्राणन झंडो हुत जो मदरसो आए हुत जो आए एतरी जरूरत काथे आ वो मां तवा को पुछंद में हेडो बाईपास वेजो आ थोड़ो 5 किलोमीटर ते एक पारो सफर कयो तो होटल एतरा हन जो कुत्ता थोड़ा होटल घणा आइन के न पेट्रोल पंप खारकन जो मांडड़ियों खटाण जो मांडड़ियों पो उते करी तारा फुटारा थी तो हिकड़ो होटल होयो हे बियो शो जरी मदरसो या मस्जिद जो बुनियाद पवे तो तुझे दिल ते खारिश थे ए जिस्म ते तोखे किविलियूं माकुड़ा घुमन पो समझ तो ईमान कमजोर आ पर जे तुझी दिल खुश थे तो पो समझ तो मुझो ईमान अञा आहे ए रब वट मुझे लाए कुछ अहमियत आहे कुरान दो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ऐ ईमान वारो तवज्जो कयो मुकम्मिल मागे दर्शन भी चयो में हिन में भी जेसे का चिट्ठी चपाटी नहीं दी तैसे कुर्सी न छड़बी पूरो कुलो डिबो जलसे पर वाइज यो थींदो जो मां कया पियो जेके जो असा में बीमारियों हिन मर्ज हिन जेके जख्म फट थिया न तो के शुगर जे फट जी गणती आ हिन फट जी गणती ना है तो न्याणी के 15 दी थिया न 20 निकतला अया मोटी कोने केर गडवा कैसा ना है इयो फट केर सुकाए पो दिसो पाण ता त रड़ियूं भी आहिन चीखा भी हलन थियूं छा थी रयो आ छा वहे पियो छा वापरे पियो अज जे कदे हिन कुरान जे दिनल आर्डरन ए फैसलन के मुसलमान नजरअंदाज कंदो तो पो मामलो बिगड़ंदो रोड वारन तो लिखियो आ तागे मोड़ है बबरलो जे बाईपास ते वडो बोर्ड आगे खतरनाक मोड़ है हाने जे गाड़ी वारो स्पीड ये वथियूं तो वने तो पो खजन में सामू लगंदो पर जे इनके मने करे ए स्पीड हटाई तो हादसे को बची सके तो कुरान 1400 साल अगे में चयो तो जिना जे वेझो ही न बन जाए नशे जे वेझो ही न बन जाए यतीमन जे माल जे वेझो ही न बन जाए व्याज जे वेझो ही न बन जाए इयो कुरान 1400 साल अगे में सिवा को हाने जे करे तू शराब पी जिना करे ए मस्त खुरास सानी गडा वांगुर घुमंदे तो पो पातर भी खाइंदो जरी न्याणी बेपर्दा थींदी
1.5 किलो मुर्गी जो गोश्त फार्मी वठे तो एक गोथरी बी गोथरी 3 छापर वरी मोटरसाइकिल जे हैंडल में वरी घर तो अचे तो माइन सा विड़े तो मथे रखजो फ्रिज जे मथे खाने में रखजो बिलो भी घुमे पियो कुत्तो भी घुमे पियो 3.5 किलो मिली आ मुआंगी थी वई आ इन जी हिफाजत कयो 1.5 किले मुर्गी के तू छापरन में बंद करे ताकन में रखी फ्रिज जा पुड़ पे बंद करे एडी अदी न्याणी अंबड़ असा जी घुमे पई एनजीओस में यूनिवर्सिटी में हॉस्टलन में तू शा मुल्क में खैर समझो आ छा ता भली सुभान अल्लाह नबी चो मां इन शय जो शौकीन भी ना आया 3 शयुनि जो शौकीन कोन आहे को सुभान अल्लाह दिल में चओ तकबीर जो नारो भी मुझे वाइज़ में न ये शय भी चरियन के भी वणंदी आ सकरात वारे के भी 500 दे तो 10 मिनट पो मरंदो पर मुख्य तबियत ते बोझ पंदो आ पर हाने नोट एडो वडो आ जो छडींदे भी दिल नथी चाहे बाकी मानू तवा मुझो वाइज़ बुधो जणो तवा लख दई छड्या वाइज़ ते असर तो पे न सही एकड़ो आयो बियो आयो टियो आयो ओ सजो मामलो हेडे ओडे तो थे ऐ मां जो अर्ज पियो कया त जी पोख जी माल जी जमीन जी तवा निगरानी ऐं चौकीदारी कयो पिया तीअं पंहिंजे बच्चन ऐं घर जे लाइ बि वक्त कढो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम जो न बलक एकड़ो पोड़ो अब्बो वठी हलियो पंहिंजे पुट ॾे त साईं थोरो सम्झायोसि मूंसां मज़े सां नथो हले मां बि युसि ॿ माण्हू ॿिया बि हुजनि पुटरां खे सॾु करायो आयो साईं कीअं आया हो मां चयो बाबा ई वठी आयो आहे हम न कई तम साईं तव्हांखे छा बदा अब्बा वॾो हरामी आहे अब्बा खुदा जो कसम मां उथियुसि पोतड़ो खयो में मां तो रखो अला 2 मिनट तरसी अला इहो ई जुमलो असा के भी दे चवंदो ते करे भजण कम वरिया मन जो हाने जेको शोरो अब्बे जे ला ये लफ्ज चए समझो त छा बचो ज़ाल जे अॻियों त हर हर पियो फिरे थुला कपड़ा चवे तोड़े सना पाण वञे त बि मां नोट जाए 5000 जो खुद वठी अच मार्केट मो पर पंहिंजो अबो अमर जेके घर में बिस्तरे ते हिने अबे अमर दे लियो ही न पाए अबे अमर जी ज़ियारत भी न करे अबे अमर दो दुख सुख भी न पुछे एड़े शोरे ते हाइफा भली वाइज़ बुधे भली जलसा बुधे भली तबलीग में 3 ॾींहं 4 ॾींहं वञे तुझो यो अमल अल्लाह कबूल कंदो पर जन्नत अबे अमर जे कदमन में आ अबे अमर जे मुंह ॾिसण सां हज जो सवाब आयो एकड़ो माण्हू कढ वाइज़ करे लथम साईं तव्हां हाणे हाणे चयो त अबे अमर जो मुंह ॾिसण हज जो सवाब आ मां तो हाणे भी चवां थो चइसे गरीब मुसलमान मिस्कीन हज न करे सघंदो आ तो उम्रो कंदो आ मां तो हा बिल्कुल चइसे अबे अमर के न ॾिसी सघूं ऐं ज़ाल खे ॾिसूं त उम्रे जो सवाब मिलंदो मां जो असां तो 2 किताब अदाई अदरका सदका पढ़िया न पढ़िया आहिनि पर हे असां कोई मौलवी आहिनि काडम फ्री काथे पियो अचे ऐं ज़ालनि जा मुरीद त अण खुट आहिनि टीवियूं फिल्म KTN सिंध टीवी मेरान जियो न्यूज़ मथों वरी जगह जे छत जे 3 फुट दीवार इहो सिंपल वेड़ो आ मथों ॾेई छॾियो आ अंदरों छत ते सॼी दुनिया जे कंजरनि जूं कैंपा आहिनि हिन के छड़ो ई आहे त 27 रजब सही मौल साहब ता बुधायो ही कोन दा 15 शाबान त माना देगड़ो सीरे जो चाड़े मोकारो तांकी सा करे औ बोगराई देऊ बाकी जह नबी ए पैगंबर कुरान हिदायत कया उन ते हलण ला तैयार कोन्यो तवी त समझदार वेठा हो अकुलमंद आलमन जा कुरान जा आशिक हो पर माहे मजमूई इज्तिमाई सूरत हाल पे बुधाया अज हालत ही आहे कुरान दो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम मां अवा को पुछां तो हिन खां
का ज़िल्लत आहे एक न्याणी कोरट में बीठी हुजे अमड़ जे हथ में कुरान हुजे ऐं पंहिंजी टोपी ऐं अमड़ रोल आहे न्याणी जे पेरनि ते रखे त तूं असांजी थी पर उहा कोरट में न छोकिरी पई चवे त आउं तव्हां ॿिन्ही खे नथी सुञाणा मां हिन हराम खोर लोफर खे थी सुञाणा इन खां वधीक ॿियो मौत आहे साईं ॻाल्हायो नथा हा साईं ईअं थिए पियो न छो पियो थिए जॾहिं टच मोबाइल ॾाढनि वारनि जा ई कम लाहे छॾिया त हिते मायूं धकु खणनि थियूं जॾहिं बेपर्दगी बेहयाई उरियानी ओ हीअं मथे पई घुमे ऐं न्याणी बि जवान हुजे पढ़ियल बि न हुजे ऐं माहौल बि धारे में हुजे त पोइ त ईअं थींदो न हाणे छोरा बि वाछा टेड़ी वेठा आहिनि मामा वटो कोन कंदुमि शादी अबा भली चई त पंहिंजे पाण खे गोली हणा बाक़ी मुंहिंजी ख्याल थोड़ो हेॾे आहे हथ में आहे न इहा ॾसे थी त हेॾे मर हितां जो हल त अॻियां घणा वाह आहिनि हुन में किरे अल्लाह तू रहम कर पोइ मां वाइज मर्द कंदो आहियां त जेका न्याणी पंहिंजे अबे अमड़ जो पटको इज़त लाहे सॼे क़ौम जो नकुल ॿोड़े ऐं निकिरी करे फोन ते तो वटि पहुचंदी इहा तोखे बि बोस्कीअ जो पटको न बदिलाईंदी पोइ 15 ॾींहं 20 ॾींहं महीने खां पोइ रोड ते कोच ते चढ़ी अधी वरी कंहिं ॿिए फोन ते हली वेंदी पोइ वरी हे रसो खयूं पिया पेर खणंदा बकरी वई आहे बकरी न वई आहे आधी वई आहे ऐं ये हज़ार वाक़िया पिया थियनि अॼु मार्द पियो कयां तव्हांजे साम्हूं दर्दमंदाना त पंहिंजे औलाद खे बि संभालियो घर खे बि संभालियो बच्चनि खे बि संभालियो ऐं पहरो ॾियो चौकी ॾियो तरबियत करायो त बाहि खां बची पऊं न त बाहि साड़ी थी अचे क़ुरान हिन जे करे पियो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ऐ ईमान वारो कंहिंखे तो अल्लाह छॾे चओ समूरा ईमान वारो नालागु करे अवांखे अवांजी औलाद अवांजो माल अवांजी दौलत अॼु हिन दुनिया जी दौलत जे करे माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थी सब भी न के 10-20 आना के 5 रुपया 4 रुपया बचल भी आहिनि पर जेका आम बाहि भरे पई उहा घणी दुनिया ऐं माल ऐं वॾनि नौकरियुनि ऐं वॾनि कुर्सियुनि जे करे असां हिन क़ुरान जे सबक़नि खे विसारे छॾियो आहे अॼु दिलि में अहद कयो वाइज़ भी ॿुधंदासे तकरीरा भी ॿुधंदासे तबलीग में भी हलंदासे पर ज़रूरत ही है त क़ुरान जे फ़ैसिलनि खे मञूं वॾा आलिम आहिनि शेखुल हदीस उस्तादुल उलमा हिकु नौजवान सूरत सूड़ी मूंखे चई त मां दुकान में टुटी पियुसि पोइ सहुरे खां कर्ज़ वरितो 6 महीननि लाइ उन ई महिल उन शर्त विधो त ॾियां थो पर व्याज ते न थी सघिया पैसा त पंहिंजी घरवारीअ खे वठी सहुरे वटि वियुमि भला मुते रहम न करे त पंहिंजी न्याणीअ ते कंदो वञी करे अर्ज़ु कयुमि सही पैसा न थी सघिया आहिनि इन जे करे मामलो कुझु असां आया आहियूं त तव्हां कुझु थोरी माफ़ी बि ॾियो थोरो ढर बि ॾियो ऐं उहो नौजवान अॼु बि ज़िंदा आहे अल्लाह उन जे नेकिन में बरकत करे नौजवान पंहिंजी जॻह ते सालिह चोटीअ जो आहे इहा ॻाल्हि कंदे रोई पियो त जॾहिं सहुरे खे मां ईअं चयो त सहुरे चयो त ज़ाल विकिण अॻु में मूंखे व्याज ॾे मूर पोॾे ज़ाल उनजी छा थींदी व्याज खोरनि जी बाज़ार गरम शराब खोरनि जी बाज़ार गरम बेहयाई ज़िना उन सां गॾोगॾु फुर्राई चोरी त तव्हांजे साम्हूं आहे हिकु मस्जिद न बची आहे ॿाराड़ीअ में जंहिंमें बैटरी यूपीएस स्पीकर माइक्रोफोन शहरनि में मथां बचा हुजे
बाक़ी ॿाराड़ीअ में त का मस्जिद न बची आहे जंहिंजा ताला भञी ऐं मस्जिद जी बेहुरमती न थी वई। अगरि त दोस्तनि ॿुधायो त हिकिड़ी मस्जिद मां 36 लाहे विया, डॉक्टर बि त टीयर बि। पोइ मां मौली साहब खे चयो मां तो सुम्ही जाए ख़्याल सां, मथां सुबुह जो चोलो बि न हुजे बदन ते। ये हराम खोर जेके निकिता आहिनि न, ख़बर न आहे त कहिड़ी बीमारी आहे। जुआ, शर्त, सूद, व्याज, हिकिड़ा रोटनि ते टोला ठाहियूं वेठा थी। ट्रकियूं घणियूं ईंदियूं, वेकिनियूं घणियूं ईंदियूं, माण्हू ॾाढ़ियुनि सां घणा ईंदा, ॾाढ़ीअ कूड़ घणा ईंदा। कारे कलर वारी ईंदी या अशी, इन ते लख रुपया शर्त पई हले। ख़ल्क खुदा जी वेठी आहे। इन जुआ ऐं इन शर्त जी शैतान खे बि ख़बर। मां त सम्झां थो मता न हुजे, वॾी ॻाल्हि मूंखे ख़बर। एड़ी एड़ी जुआ, एड़ी एड़ी शर्त पई हले। हिकु टोलो हुते वेठो आहे, ॿियो हुते वेठो आहे, टियों पोयों वेठो आहे। लख रुपया इहे बोतलनि ते रखिया आहिनि। अरे इहे केरनि, हो त शर्ताई आहिनि, हे केरनि के ये व्याज खोर आहिनि। कोई बि हाराए जा खटे खुटी पए त पैसा इन्हनि खां वठे। मां अवां खां पुछां थो, ये बीमारियूं छो थियूं आहिनि? अॼु हिन क़ुरान जे जलसे में, अॼु हिन क़ुरान पाक जे वाइज़ में, दारुल फयूज़ कादरिया जे सन में, मस्जिद जे दामन में जेके आया हो, तव्हां पाण न आया हो, तव्हांखे रब घुरियो। खोड़ हूंदा जेके रोड टपी विया हूंदा, होटलन ते वेठा हूंदा, पोयों होटलन बाईपास ते अल्लाह न करे जेकॾहिं तव्हां मूं झट खां पोइ को लियो पाए थे त मता पाण खां माण्हू उते घणा हुजनि ऐं मता पंहिंजे अक़ीदे जा बि हुजनि, आलमनि सां बि मुहबत कंदा हुजनि, पर हिते 20 मिंट सम्झंदा त जीअं कैदी जेल में होटल ते ईअं वेठा आहिनि जे अधी पेकन में। ओ साईं पठान साहब कॾहिं कॾहिं खुशतबईअ में ॿुधाईंदो आहे त कंहिं दोस्त ख्वाब में दोस्त खे ॾिठो मरी वियो हो त जन्नत में पियो घुमे। जे ॾे ख़बर आहे मौलवी जेके जन्नत जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि इहे बेश्त में आहिनि। चई साईं का बि शइ रहियल कान्हे, सभु जन्नत में आहे, होटल कोन्हे। होटल हुजे ज़ाल थी ओबासियूं ॾे वेचारी जी मट तो ढकणी लथी आ। अपो हर हर दर तो ॾिसे त छोरो आयो कि न। हे होटल ते 12 हिकु पियो थे, कुत्ता ई सुम्ही पिया हेठ वेठो आ। हाणे न सिर्फ दूध पती न जाए त पोइ मां घर वञा, मरंदो न आहे बुढ़ी नकु कोन्हे छा। पोइ वरी चवंदो हथियार गॾु कयो, पैसा गॾु कयो, चंदो गॾु कयो। मां फलाणे माण्हूअ खे ॾिठो त असांजे घरों पियो अचे। अड़े जॾहिं छोरियूं वेठियूं हूंदियूं शराब पीअंदे होटल आई ऐं ज़िना जा मर्द थी त पोइ धारिया न ईंदा त केरु ईंदा? दोस्त थोरो गौरव त न आहे न, हूंदो बि त अलाह ख़ैर कंदो। कुरान दो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ऐ ईमान वारो, कलमे पढ़ण वारो, अबा इन सोने के तो सुञाणो था। इन में ॻाल्हियूं लिखियूं पयूं आहिनि, वला तक़रबु ज़िना वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन। इहो लिखियो पियो आहे ला ताकुलु रिबा, व्याज न खाओ, लिखियो पियो आहे इन्नमल ख़म्रु वल मैसिर। ये शैतानी कम आहिनि, नशा करणु ऐं जुआऊं करणु। ऐं पंहिंजी ॻाल्हि कयां त भली कुर्सीअ तां तकड़ में लाहे छॾ, पर जे क़ुरान में लिखियल आहे त पाण न मञींदासीं त ॿियो केरु मञींदो। हिकिड़ी न्याणी अंधो काणू पर्दो करे मुकमिल खणी न बि हुयो, पर मुंहुं ढके इज्जत सां कॉलेज में आई आहे। हिंदुस्तान में उन न्याणीअ जे ईमान बि दुनिया खे लोॾे छॾियो। अड़े न्याणी वरी जॾहिं अल्लाह अकबर थी चवे न त मुर्दा पिया उथनि। सॼी दुनिया जे मुस्लमाननि जी रत गरमाए छॾी आहे हिक न्याणीअ जे ईमान। हाँ सही सो भी मुल्क भी काफरन जो। असां हिकिड़े कल वज़ीर वीचारे उबासी ॾिनी आहे,
लगे तो अॼु लाहे छॾियो हूंदुसि या झट में लाहींदसि ए मज़हबी ए उमूर जो वज़ीर उन वीचारे कल मिसकीन थोड़ी उबासी ॾिनी त औरतुनि जो मार्च बार्च न कनि ऐं ये हया कल को वठी माधड़ मतल दज़ इहा ॻाल्हि तो कई छो समझो था न अॼु घुमने अॼु चक्कर ॾियनि मेरा जिस्म मेरी मर्जी ये वडा वडा बोर्ड खणी और रोटन ते घुमन त असांजी मर्जी आ जॾहिं जिस्म असांजो आ त मर्जी असांजी हलंदी माना क़ुरान जी मर्जी और रब रसूल जी मर्जी न अॼु हिन जलसे में जेके वेठा हो उहे दिल दिल मेरा तो कयो असां मर्जी अल्लाह जी रसूल जे फैसलन ऐं क़ुरान जे हुक्मन ते हलंदासीं सभिनी जो इरादो आ दिल न घबरायो मूंखे हिकिड़े वॾे आलिम चयो उन ॾींहं खां शरई पर्दो घर में कयो सफ़ा शरई उन ॾींहं खां वठी मुंहिंजी ज़ाल खे अहिड़ी बीमारी न थी आहे जो डॉक्टर ॾे वठी वियो हुजां ऐं डॉक्टर ब्लड प्रेशर ॾिठो हुजे या थर्मामीटर वात में विझो हुजे या हथ में नब्ज़ में विझो हुजे त नब्ज़ कीअं थी हले अहिड़ी बीमारीअ खां अल्लाह मुंहिंजे ज़ाल खे बचायो आहे पर्दे जी बरकत सां चओ चओ छाजी बरकत हा बाबा साईं क़ुरान जो थो चवे त पर्दो त हिन में का ॻाल्हि हूंदी न असां माण्हुनि समझो आहे त वाखा घुमूं खुलियल फिज़ा में घुमियूं जाॾे वणे ताॾे ॾिसूं जेको वणे सो खाऊं तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी बाबा जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो थी त छड़ो इन जे लाइ न त ज़िक्र वेठो कर ऐं वेठो तस्बीहूं फेर कलमे जी माना इहा आहे त इन हुक्मनि ते हल हर हर चार तस्बीह पढ़े मस्जिद में सुम्हियो पियो आहे ईअं डथो पियो आहे जहिड़ो कमंद जी ट्राली टंडे मस्तीअ में टही पई आहे मर घर बि इहा ॻाल्हि कर न त माण्हू आशा था टेॾनि पुॼण सां हिकिड़े जलसे में अञा मां कुर्सीअ ते वेठुमि हेॾी चिठी मां चयो अलाए ज़मीन जो सौदो आहे अलाए प्लाट जो साईं हिते जेको माहौल आहे मोल साहब वो थोड़ो हीअं हुआ तव्हां थोड़ो हथ भी हल्को रखिजो ऐं इहो भी लिखियलु ख़ुदा जो कसम आहे त ब्रेक ते भी थोड़ी भई लत ॾिजो मां जो हल्को हथ भी मां नथो सम्झां ब्रेक ते लत भी मां नथो सम्झां मां ड्राइवर कोन आहियां इहे छाजे करे त के चंदे ॼण वारा वॾा माण्हू आहिनि पैसे वारा समझो था न उन प्रोग्राम में हाणे जेकॾहिं मौलवी हेॾो जो हेॾो वाइज़ कई भली क़ुरान पढ़े न उहे माण्हू ॾियण वठण बंदि कंदा इन जे करे मौलवी ब्रेक ते लतरे अज़ीज़ो कलमे पढ़ंदड़ मुस्लमानो अॼु वक़्तु आहे त असां पंहिंजो ईमान बि बचायूं असीं पंहिंजी गैरत बि बचायूं सुभाणे मौत आहे अॼु मौत आहे झट खां पोइ मौत आहे अगी जिंदगी भी आ ये जिंदगी भी आ उते मामलो हिन कुरान ऐं नबी ऐं शरीयत जे मुताबिक थींदो अॼु नज़र पैसनि ते आ अॼु नज़र दौलत ते आ अथी नौकरी त ॼई छोकिरी नथी त वञी रोड में ट्रक में पाण ॾे अरे बाबा जे हुन वटि न आहे त तूं अमीर माण्हू आहे न्याणी भी ॾेसि 20 लख भी ॾेसि अब वॾो दुकान वण रोड ते हेॾो कर न्याणी भी ख़ुशि थींदी तूं भी पंहिंजे पेरनि ते बीहंदे हाणे अहिड़े क़िस्म जा हादसा असांजे साम्हूं पिया अचनि जॾहिं दुनिया दौलत ते ऐं नौकरियुनि ते न्याणियूं ॾिनई त 1.5 महीने में तलाक पई अचे हा ऐं मामूली कमनि ते मामूली वॾो हिकिड़ो मुफ्ती ऐं बुज़ुर्ग हिकिड़े निकाह में माण्हू वठी आ से निकाह तव्हां पढ़ो आलिम भी वॾो बुज़ुर्ग भी वॾो शुगर जो मरीज़ हो अधु कलाक मुनो कलाक घोट भी वेठो आ उन बुज़ुर्ग वेचारे खे भी इंजन ते ज़ोर पियो हाणे हेॾे पिंडाल मां आख़िर उन आस्ते ते जेको वठी वियो चए बाबा देर शादी आ चइसे देर इहा आहे त कुंवार अञा न पहुती आ उहा सैलून ते वेठी आ सैलून ब्यूटी पार्लर उर्फ सैलून गड्ढो उर्फ कारो गड्ढो उर्फ खुरासानी गड्ढो
ब्यूटी पार्लर माना सैलून घोट वेठो आ जानी वेदान बोली बेचारे को पेशाब निकतो पे वने आज से अधी अचे ओ तो उठी ओ को जरा केड़े कायदे बगदादी पढ़ायो वाला सिपारो पढ़ाए हाण घोट जे मथे में हाणे तव्हां असां ॿुधायो त असां वटि ये रस्मां ये रवाज सब कदों आया वाइज़ भी ॿुधऊं जलसा भी ॿुधऊं तबलीगन में भी हलऊं तस्बीह भी में जे जंजीर जेडी एडी वडी भैया गाडीअ ते तो वनी भी पढ़ंदो तो वनी अफाल ये हन जेके असां अॼु ॾिसूं पिया कुरान जो फरमाए वमा कान लिमुमिनु वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अयकुन लहुमुल खियरतु मिन अमरिहिम ला गुनाह मोमिन मर्द के काडे ता ॾिसो हेॾे परे हेॾे ॾिसो अल्लाह तां के सलामत रखे ला गुनाह मोमिन मर्द के ला गुनाह मोमिनानी औरत के सही चुमियों भी भली दे कुरान पाक के मिठियों भी दे रुमाल भी वेड़ गुलाब जू कंडियों हार वठी उहे भी कुरान जे मथो रखो यो तो जो अदब आ पर हक कुरान जो यो आ त पहले नंबर ते पढ़ बे नंबर ते मन टे नंबर ते अमल कर मुसलमान तडिया तिलावत को भी जवाब शाबाश मौलवी मदरसा तालिब बेचारा वठा अञा सुबह जी नमाज ही न थी आ तो सब तालिब पंहिंजे उन रुकुअ के वेचारन 20 घुमरा ॾेई कुरान पिया पढ़न दिसंबर जनवरी जे पारन में हिकड़े मदरसे में मां रात जो रहियो में निंड हुजे अघूर कुरान जो आवाज आयो उन महल जो अञा बांगे न ॾिनी ही हिफ्ज़ जा तालिब कारी साहब पाण उथारे करे तालिबन के उन महल कुरान को पढ़ाए इन जे करे दुनिया हले वथी मता मदरसन ते कावड़ जे ओ खुदा कावड़ जी वञई हाँ बाबा ए मदरसन वारा निधन का नथी ए तालिब या मौलवी मता चे तो मथे ते ठाल तन होटलन ते घरन जे दर ते मानी था वठन शायद के ये दुतड़ियल हन न न न इन जो वडो मकाम थी पर कदर पौंदी जरी मरी कब्र में समे नारे तकबीर अजमत कुरान दीनी मदारिस जिंदाबाद दीनी मदारिस उलमा हक उलमा देवबंद कुरान आहे तो दुनिया आहे उठी करे कोई चवे तो गुजरियल रमजान में असा जमायत तैयार वेठा आसे तरावीहन जे लाइ पर कोई हाफिज न मिलियो बुधायो आहे कोई जमायती एक मस्जिद ना है गोठ गोठ में 10-20 मस्जिदूं शहर में तो 150-200 मस्जिद एकड़ो मस्जिद वारो चाहे तसा तरावीहन जे लाइ तैयार वेठा से पर पेशमाम हाफिज कुरान जो न मिलियो मां अञा हिय चवा त एक मस्जिद में 4 हाफिज हुंदा पर खोट न हुंदी या बरकत काथों दी हेडे नजर कर एक नजर कर हिकड़ी नजर इया बरकत सब चो मदरसन जी आ कहीं जी सही तो के मदरसन हाफिज ॾिना तो के मदरसन आलिम ॾिना तो के मदरसन मुफ्ती ॾिना हाणे मां के मुफ्ती साहब वटि वेठो में कोर्टन जा लेटर कोर्टन जा सही विरासत जे लाइ कोर्ट लेटर मोकिलियो आहे त हे माण्हू आयूं आहिनि माण्हू हिन जा केस आहिनि हेतिरा मर्द आहिनि हेतिरियूं मायूं हेतिरियूं न्याणियूं सो तव्हां रस्तो कढिजो त पोइ असां फ़ैसिलो ॾियूं मालूम थियो त इहो हल बि ये जुदा ॻाल्हि आहे त मदरसा के सादा के मिसकीन के पुराणा किन वीचारनि वटि कालीन बि पूरी न आहे पर क़ुरान जो इल्मु ऐं तालीम हले पई अलाह हिन बचड़े खे आलिम कंदो अल्लाह सही इन नंढड़न जे जिंदगी में सेहत में बरकत कर अगर मुखे के चोता नंढड़ बारन के पटका बदराया न मुलन मां जो जरी अशी ॾाड़ी वारा पटको छॾे आ तो मजबूर हां सर जरी ता वडा छॾे आओ त असां तालिबन के पटका बदराया एकरे मुखे अमरा चयो त मां ॾाड़ी रखी आ नंढे को वठी हणी हणी हंध कयो तमे
इए दा तारा फोटारियूं ॾिसण मुंडे ॾाढ़ी रखी थी हाणे तू मुला थी वियो आहे पोइ घर कीअं हलाईंदे अज जेकर मुसलमान दाढ़ीअ ते पटके ते ऐं क़ुरान जे तिलावत ऐं तालिब ते चिड़े त पोइ मुसलमान पंहिंजो इलाज कराए अज असां अहद था कयूं त हिन क़ुरान असां साथ ॾींदासीं मदरसनि सां चओ समूरा हा हुकूमत खे छॾे जो हुकूमत पार्क ठाहींदी हाणे दरिया खे ठाहे वाहन तो सॼी ख़ल्क ख़ुदा जी उथारे हाणे वण आया अथऊं हाणे पार्क पिया ठाहिनि हाणे शबरूं पियूं लॻनि हाणे टब बब थींदा हाणे मामिलो थींदो हाणे बैंचा रखिबियूं सीमेंट जूं जीअं स्टेशन ते हूंदियूं आहिनि पोइ होॾो ईंदो कादी हेॾो ईंदो होॾो तूं किथे चए मां निम वटि तूं चए मां टारीअ जे हेठां तूं चए मां बेद मुश्क वटि ओहो बीठो आहे ग़रीब घर ड्राए माण्हुनि खे बदर करे हाणे वेठा पिया पार्क ठाहिनि त जोड़ा जोड़ा गॾु वेहंदा तव्हां खां मां पुछां थो हया इज़त ऐं गैरत जी जेकर तालीम ऐं इल्म आहे त सभु तो क़ुरान हदीस वारो पाण बि पढ़ो बच्चनि खे बि पढ़ायो पंहिंजो माल पंहिंजी दुनिया पंहिंजो पैसो इन मदरसनि क़ुरान जे इल्म ते ख़र्च कयो हुकुमरान सरदार नवाब बोतार खान हिन खे कुलो न ॾींदा मदरसनि खे जेकॾहिं के कुलो ॾियण वारा आहिनि त उहे ग़रीब ऐं मिस्कीन हारी मज़ूर आहिनि रिज़्क़ में बरकत करण वारो केरु ॾेढ चिरे हिकिड़े बटई लिखराई मदरसे जे लाइ कणक जी मां अपील कई त मदरसे में कणक लिखरायो साल हिकिड़े जी ॻाल्हि आहे हिकिड़ो थी बीठो के 3 जरेब ज़मीन आहे ॾेढ जरेब जी बटई मदरसे खे साईं मंजूर अहमद साहब कुल ज़मीन घणी ॾेढ जरेब ॾिनई मदरसे खे मां भी वरी ख़ुशि त भई माण्हू इतो ही पुछो मां जो भाती घणाओ चई 18 खन थींदासीं समझो था न माना मज़दा सीट बा सीट 18 ॾेढ जरेब मदरसे खे मूंखे हिकिड़े चयो सहता त ए चंदे जा फज़ीलतूं ॿुधायूं हमरा सॼो उको पुको ज़मीन ॾिया हाणे थींदो छा मां जो अलाह न छॾींदुसि मौलवीन खे चई जॾहिं मां बटाई कंदुमि तव्हांखे घुराईंदुमि पंहिंजा बोरटा खणी अचिजो 6 महीने 7 महीने उन जे ॻोठ में जलसो जातां जो उहो फ़क़ीर हुयो मां चयो भाउ उनखे त वठी अचो अब ॾे ख़बर चईसि अधु ॾिनुमि अधु करे रखियो अथमि गुंतीअ खे अॻे हुयो हिकिड़ो तालो हाणे 2 ताला हणाए छॾियमि भातियुनि खे चयो अथमि मथां पुड़ न लाहिजो हेठां वञिजो कढंदा अलाह कंदो ईंदड़ कणकनि ताईं पंहिंजी कणक हलंदी जेका 3 जरेबनि वारी बि खपी वेंदी 2 महीना अॻ में उहा अञा ताईं हले पई 1.5 जरेब वारी गुंतीअ खे तकियो न आहे वञूंसि था हेठां कढंदा वञे थो रब ॾींदो इते भली सुभाणे ॾाढा चओ हूअं न थोरो त चओ थोरो अल्लाह तव्हांखे बरकत कंदो मतां वरी तव्हां कणकनि में तकड़ कयो मां होॾो जी ॻाल्हि कई आहे अल्लाह तूं सभिनी खे बरकत कर आमीन त चओ पर मां त ॾिठो आहे पंहिंजे अखियुनि सां अवां बि ॾिठो हूंदो जन माण्हुनि क़ुरान दीन मस्जिद ऐं मदरसनि ते माल ख़र्च कयो आहे रब उन्हनि खे वधायो आहे मुझे अॻियो हिकिड़ो अहिड़ो माण्हू न आहे पर अहिड़ा कई माण्हू आहिनि हिकिड़े जलसे वारे खे 8 जरेब खजूं त हेॾे जलसो न कराए जमायती बदना खणी हिकु पेशाब सां कर मुंहिंजे खजनि में महिरबानी करे लोड़ो हण हेॾे कोई माण्हू न टपे या जलसो न कराए उन माण्हू चयो जलसो बि कराईंदुमि पर हाणे तोॾे खाई सघूं मां समाज जमायत खे चऊं था बाबा हेॾे हीअं वञो मनाली हेॾे फलाणे पासे ॾे अॼु उहो बाग़ु जेको उन जे पासे में हुयो उहो मालिक खुटी पियो उहो बाग़ु बि उनखे ॾिनई 3 किस्तनि में जे पैसा ॾिजांइ मां खुटी पियो आहियां बाग़ु तोखे थो ॾियां पियो हाणे मस्जिद बि वधाई अथई जलसो बि वधी वियो आहे क़ुरान जो वाइज़ बि थींदो आहे देगियूं बोॾे चढ़बियूं आहिनि इहो क़ुरान जो कमाल मतां को खईंस करे
मता को मुलन ने मेरी अख करे दिसे गुनाहगार तोखो वधी कहूं पर हिन जा नौकर ही अल्लाह मता असा के रब प्यार रब असा सा ए इज्जत रब कुरान वारे जी कंदो मता कुरान वारे के गलत नजर सा दिसे और का तो फैसलो मटजी वजे खुदा जो कसम है अगी बल्दियाती इलेक्शन में एकरे कारी साहब के गोठ जे वडेरे मस्जिद मो कढियो पगार मा जाए वरक मौलवी जी तो करे निकतो जो तकरे बे गोठ वारे चस मुजी लांठी ठेला इते बच्चा पढ़ाई दे जे मां पढ़ाई दूं उन माल वो कुरान भी वठी आयो सितारा भी रहल भी संतलियूं भी कारी साहब कुरान पढ़न ते वेजियो असा ते न गाल राजी हुन बिल्डिंग हुजन भी ठीक आ माल हुजन भी ठीक आ न तो बलकड़ा बास जाणी पतरा कानन जो विजी असि कुरान पढ़ाईंदा से भली सजी दुनिया मुखालिफ थे मदरसन के नाज छडबो न सुभान ए जे के लख मौलवी पैदा थिया न लख हाफिज यो सैलाब दीन जो एक हफ्ते जे अंदर उन वडेरे के अदरंगो थियो पर एडो खतरनाक सही जिए थिस घर में त चे तो मुके होडे वठी हलो के अस्पताल हलो अस्पताल न ओ जो कोला मना में पढ़ाए तो न कारी अगे में न दे हलो अची करे बिठो सही खुदा जो वास्तो थी के अल्लाह दिसे तो मुखे दुख कोने हाने भी माफ तो कहे पो भी माफ थी बाकी मसलो रब जो वही माने जो कुरान मौलवी जो समझो थी त पो भुलियल है मस्जिद मौलवी जी समझी थी ए मदरसो मौलवी जो समझो थी तब वो इलाज कराए हे मदरसो ही मस्जिद ही कुरान रब जो आ हे सब नौकरी प्याजन हे सब चौकीदारी प्याकन हे सब बुहारी प्याजन पो जड़ी वडेरे के बंगले में बुहारी जण वारो प्यारो आ त रब जे घर के बुहारी जण वारो रब के प्यारो न हुंदो कोन था गालायो भली कमियूं केशूं कोतायूं ए गुनाह हुजन पर कुरान ए दीन ए हिन मरकज इल्म वारन के तवा पंहिंजो घर समझो असां जे घर में खंड खुटी पई क्यों खुटी पियो पति खुटी पई चांवर खुटी पिया उन माल वठी इंदा से ई चक्कर दीदो कर रोड ते ते हेडे चार मदरसान मुझे पाड़े में अबा खंड अथव पति अथव गियो अथव चांवर अथव बी का शे जी जरूरत आए पो जे करे आए तो बिस्मिल्लाह करे एकड़ी चुंगची भरे और दर को लायो अंदर पाण निकतो वञो दिस त रब तुझे कारोबार में बरकत किए थो जमीना वठंदो प्लाट वठंदो होटल ठाराइंदो टे मंजिला जगह ठाराइंदो पर जे करे को मौलवी वरी करे रसीद बुक खणी वेठस पो छा चंदो हाली त गुंजाइश काने तो वट गुंजाइश ना है तो होडे भी गुंजाइश ना है पर जे तो वट गुंजाइश आहे त चो रब जा खजाना इन्नल्लाह हुवा रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन वो खजानन जो मालिक एडा अणखुद खजाना रब जा 18000 मखलूक खाए पई 18000 मखलूक पिए पई 18000 मखलूक चोड़े पई वाह मुंजा रब तुझे खजानन में खोट चो समरा खोट का कमी पेशी फसल लहन पिया मेवा लहन पिया पानी जर जो रब तवा संगे दे पियो अल्हम्दुलिल्लाह चंग जो मां तो चई छड़ियो त चिट्ठी दिजो मुके चिट्ठी ते खुशी थी दिया सदमु न थिंदो आ तो छो लिखियो जरी एतरा बुजुर्ग घणा है मुजो तो मो हेडे आ न संगत दे जेतरा भी बैठा हो देर थिया आ माजरत तो कया अवा जो इल्म अवा जो बयान मुखों कई हिस्सा मथे आ वक्त जो फायदो वठंदे बटे गालियों मां अर्ज कयूं अल्लाह शल कबूल फरमाए गुजरल रात जर्नेल जमीयत कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरे ते अटैक थिया रस्ते में हमलो थियो अल्लाह उन्हनि खे हिफाजत में रखियो तो अल्हम्दुलिल्लाह
अल्लाह उनके महफूज रखियो। तो अल्हम्दुलिल्लाह ज़ालिमन सा जाबरन सा इन शहीद जे पुत्र जेको माड अटकायो आ इहो ज़ालिमन को हज़म नथो थे। जाते जुल्म थे तो उते पहुंचण वारो इहो पहिरियों माण्हू आ। मस्जिद शहीद थी उते पहुंचे, कराची जी मस्जिद जो मसइलो थियो उते पहुंचे, काथे के बेगुनाह कत्ल पिया थियनि उते वञी करे सिर तिरीअ ते रखी अध रात मंझरात हले पियो। अल्लाह उनजी हिफ़ाज़त करे। असां इन हमले जी मुज़म्मत कयूं था। असां इनके सख्त लफ्ज़न में हुकूमत सिंध जल्दी कैफर किरदार तई उन्हनि मुजरिमन के पुजाए जर रस्ता रोक कई आ। वरी जुर्रियत त ॾिस न एडो वडो मसइलो तभी जंहिं जलसे ते वञे पियो उन जलसे में वयो। हाणे से कमाल न आहे। इंतजामिया भी चयो से हालात बिगड़ल आहिनि, हिकिड़ो थियो आहे मतां को वरी ॿियो रस्तो कुछ थी सके तो, पर मैं कुछ भी हुजे जमायत इंतजार में राशिद जलसे में पुजंदो। नारे तकबीर, बुलंद आवाज अल्लामा राशिद तेरी जुर्रत को, अल्लामा राशिद तेरी जुर्रत को। नारे तकबीर। कल भी सुमरा जिंदा था, कल भी सुमरा जिंदा था। अज इरादो कयो उलमा जो साथ ॾींदासीं, मदरसन जो मस्जिद जो साथ ॾींदासीं। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।